अस्सलाम वालेकुम हाज़रीन आए नाज़रीन सोप सीरियल ड्रामो ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अचण वारी किस्त में छा वाकई ओठो रबन जो साथ ॾींदो। छा अचण वारी किस्त में ग़ुलाम वारिस के रस्ते खां हटाइण जे लाइ इहा जॻह कब्ज़ो करण जे लाइ कुझु नुक़सानु कंदो वारिस जो। छा अचण वारी किस्त में रबन वाकई साथ ॾींदो गफ़ार ख़ान के हटाइण जे लाइ ओठे जो साथ ॾेई सघे थो, या रबन चालाकी खेॾे थो पंहिंजो दुश्मन मारण जे लाइ, या ओठो गेम कंदो रबन के फसाइण जे लाइ। छा थींदो छा न थींदो इहो हाल हक़ीक़त तव्हांखे इन एपिसोड में तव्हां ॿुधायो, इन खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। पहिरीं ॻाल्हि दोस्तो, पोइ किस्त में असां तव्हांखे ॿुधायोसीं त मजीद खे हा कंदो कमाल ख़ान जे जेके हुकुम ते ओठो हा कंदो त इहो मां बिल्कुलु कमाल ख़ान जो साथ ॾींदुसि। पोइ किस्त में असां तव्हांखे ॿुधाए चुका आहियूं, तव्हां ॿुधो या न ॿुधो आहे। राति वारी किस्त में ईअं ई थियो, ओठे हा कई मजीद खे ऐं मिलण जो प्रोग्राम बि ठाहियो अथई ऐं रबन सां बि वञी करे हथु मिलायो अथई। पोइ किस्त में असां तव्हांखे इहो बि ॿुधायोसीं त ओठो चालाकी कंदो ऐं पंहिंजी गेम खेॾंदो, उहा ई गेम खेॾे रहियो आहे ऐं रबन सां साथ ॾिए थो बिल्कुलु सिर्फ़ु गफ़ार ख़ान खे मारण जे लाइ। गफ़ार ख़ान खे रस्ते खां हटाईंदो, इन जे करे वारिस साथ नथो ॾिए। बिल्कुलु रबन हा त कई आहे, रबन बि पंहिंजी गेम खेॾंदो, ओठो बि पंहिंजी गेम खेॾंदो ऐं जीअं हिक ॿिए खे भरोसो ॿिन्ही खे न आहे, लेकिन पंहिंजी पूरी ॿई कोशिशि कंदा त जीअं असां पंहिंजी गेम में कामयाबु थियूं। कमाल ख़ान ते रबन आहिस्ता आहिस्ता पुॼी वेंदो, लेकिन कुझु किस्तूं लॻिजो ओठे जे रस्ते तां बि उते पुॼंदो। ओठो जेको उनखे रस्तो ॾेखारे थो, लेकिन रबन पंहिंजी सोच सां उते पुॼंदो ऐं ख़्यालु कंदो त जीअं ओठो को नुक़सानु न ॾेई विझे। ऐं अचण वारी किस्त में दोस्तो ग़ुलाम बि गेम खेॾंदो, घर फॿाइण जे लाइ ग़ुलाम जेको आहे रस्ते तां हटाइण जी कोशिशि कंदो, वारिस खे फसाइण जी कोशिशि कंदो ऐं हीअ गेम खेॾंदो। उम्मीद आहे हीअ वीडियो तव्हांखे सुठो लॻो हूंदो। अगरि वीडियो सुठो लॻो आहे त महिरबानी करे इन खे सब्सक्राइब करे छॾियो चैनल खे, ऐं फेसबुक पेज खे लाइक फॉलो ज़रूरु कयो ऐं वीडियो अॻिते बि शेयर करे छॾियो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।